خاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن ينصركم الله فلا غالب لكم وإن يخذلكم فمن ذا الذي ينصركم من بعده وعلى الله فليتوكل المؤمنون صدق الله العظيम وصدق रसूलुहु नबी करीम। मथी आयत मुबारक में थी गुज़रियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाह जी बाबरकात जे मथां भरवसो कनि था, तवक्कुल कनि था। फरमाती इन यनसुरकुमुल्लाह फला गालिब लकुम, जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजी मदद फरमाए न त तव्हांजे मथां केरु बि गालिब न थी सघे। उहो शख़्स कॾहिं बि मग़लूब न थींदो जंहिंसां अल्लाह जी मदद गॾु आहे। ऐं अल्लाह जी मदद खां सवाइ का कामयाबी न आहे। उलमा इकराम फरमाए त मदद जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ी मजाज़ी मदद आहे, ॿी हक़ीक़ी मदद आहे। मजाज़ी मदद इहा आहे जेको भाउ भाउ जी मदद थो करे, दोस्त दोस्त जी मदद थो करे, पाड़े वारो पाड़े वारे जी मदद थो करे, इहा मजाज़ी मदद आहे। हक़ीक़ी मदद जेका सो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मजाज़ी मदद सुन्नत आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे तालीम ॾिनई त तव्हां हिक ॿिए जी मदद कयो, ॾुख में सुख में ख़ुशीअ में ग़मीअ में तव्हां हिक ॿिए जो साथ ॾियो। पर इन मदद जे अंदरि बि अल्लाह जी मदद रखियलु आहे। केरु जेकॾहिं कंहिंजी मदद करे थो त मदद करण जी जेका सलाहियत आहे उहा अल्लाह हुन में रखी आहे। जेका ताक़त आहे न मदद करण जी उहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुन में रखी आहे। या ईअं चइजे त तौफ़ीक़ मदद अल्लाह जे हथ में आहे। जेकॾहिं केरु कंहिंजी मदद करे थो त मदद कंदड़ जे दिलि जे अंदरि मदद जो ख़्यालु जेको विझे थो अल्लाह जी ज़ात बाबरकात। उहो रब चाहे थो त कंहिं बाने जी मदद थिए त अल्लाह ताला बाने जी मदद बाने सां फरमाए थो पियो उन सूरत में जो अल्लाह ताला हुनजी दिलि में उहो ख़्यालु विझे थो पियो ऐं उन जी मदद सां हू उनजी मदद करे थो। यानी हर सूरत जे अंदरि अल्लाह जी मदद आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फला गालिब लकुम, जेकॾहिं अल्लाह जी मदद तव्हां सां गॾु आहे त केर बि तव्हांजे मथां गालिब नथो थी सघे, तव्हां मग़लूब नथा थी सघो। यानी ग़लबो हासिलु थींदो अल्लाह जी मदद सां। अल्लाह जी मदद खां सवाइ ग़लबो हासिलु न थींदो। फरमाए त ऐं यख़्ज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बअदिह, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे छॾे ॾे त पोइ केरु आहे जेको तव्हांजी मदद कंदो? केर बि मदद न कंदो। ही औलिया अल्लाह जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, वली आहिनि, कुतुब आहिनि, गौस आहिनि, अल्लाह जा नबी रसूल आहिनि, इहे बि तॾहिं असांजा मददगार आहिनि जॾहिं अल्लाह असांजो मददगार आहे। जेकॾहिं रब करीम पंहिंजी मदद जो रुख़ मोड़े छॾे न त केर बि साथ न ॾींदो। ऐं क़यामत जे ॾिहाड़े जंहिंसां अल्लाह जी मदद हूंदी गॾु त अल्लाह जा नबी बि उनजी शफ़ाअत कंदा, वली बि शफ़ाअत कंदा। यानी अल्लाह जी मदद खां कॾहिं बि गाफ़िल न थियणु घुरिजे। ऐं हर इबादत में ख़ुदा जो तक़र्रुब हासिलु कजे, क़ुर्ब हासिलु कजे। जो मख़लूक जो तक़र्रुब न हासिलु कबो आहे, मख़लूक खे सवाब मिलंदो आहे, यादि रखणु घुरिजे। जेकॾहिं को माण्हू कंहिं वली जे वास्ते ख़ैरात करे थो पियो, अल्लाह जे वली जे लाइ ईसाल सवाब करे थो पियो, उन में कहिड़ी नियत करणु घुरिजे? उन में सभ खां पहिरियों इहा नियत करणी आहे अल्लाह जे बारगाह में तक़र्रुब हासिलु करणु त मां हीउ जेको कमु कयां थो ख़ुदा जी रज़ा जे लाइ कयां थो। जेकॾहिं इन में इहा नियत न आहे, डायरेक्ट कीअं थो चए त बाबा हीअ ख़ैरात मां फलाणे पीर जे लाइ थो कयां, फलाणे जे लाइ थो कयां, त इस्लाम जे अंदरि इन जी का गुंजाइश कोन्हे। बल्कि अॻ में अल्लाह जो तक़र्रुब हासिलु कबो त मौला छो जो ख़ैर ऐं ख़ैरात खे क़बूलु करण वारो त अल्लाह आहे न। बाक़ी अल्लाह जे वली जी तरफ़ ॾे जेका शइ वेंदी उहा सवाब वेंदो, उनजो अजुर वेंदो। बाक़ी क़बूलियत जो दर्जो त उन अमल खे अल्लाह जी बारगाह मां मिलंदो न। यानी हर अमल जो रुख़ अल्लाह जी तरफ़ ॾे हुजणु घुरिजे। उनजो तक़र्रुब हासिलु कंदो त पोइ ॿिए खे फ़ाइदो ॾींदो। पर जेकॾहिं तुंहिंजो अमल ख़ुदा वटि ई क़बूलु न आहे, अल्लाह तुंहिंजो ई क़बूलु न कयो त ॿिए खे फ़ाइदो न मां कीअं मिलंदो?
ज़रूरी आहे त अमल जो बुनियाद जेको आहे सो अलाह जेकॾहिं केरु ईअं बि आहे को माण्हू कंहिंजी मदद कंदो आहे, केरु मदद करे त दिली तरह सां त इंसानु मोमिन आहे, ईमान वारो आहे, उहो त ईअं चए थो त ख़ुदा जी तरफ़ां मुंहिंजी मदद थी आहे, पर उनजो शुक्रियो अदा करण बि ज़रूरी आहे। जेको माण्हुनि जो शुक्रियो अदा नथो करे न, उहो ख़ुदा जो नाशुकुर आहे, छो जो इहो उनजो हक़ु आहे, छो जो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इनखे तुंहिंजी मदद जो ज़रियो बणायो आहे। ईअं न माण्हू बंदूक वठंदो आहे न, घर में रखंदो आहे, उनखे बि भली जाइ ते रखंदो आहे, छो जो इहा मुंहिंजी मदद कंदी, इहा बंदूक जेका पई आहे न ठाहे कारीगर ॾिनी आहे, पर उनखे बि सुठी जाइ ते माण्हू रखंदो आहे त हीअ छाजे लाइ जो वक़्त में मुंहिंजी मदद कंदी, हिकिड़ो ज़रियो आहे मदद जो। जेको विच में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बाने खे आणे थो पियो, या कंहिं नबी खे, कंहिं रसूल खे, कंहिं वली खे जेकर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात आणे थो त उनजी तौहीन बि न करणी आहे, जंहिंजे ज़रिए सां अलाह मदद फरमाए थो पियो। जो पोइ आयतुनि करीमनि में मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु रखियुमि त अलाह जा मलाइक आया बदर जे अंदरि, जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिपाहियुनि जी मदद कयूं, 5000 मलाइक आया, उहे सभु क़ाबिल इज़त आहे, ख़ुदा जी मदद जी सूरत में आया। इहो कॾहिं बि न, छो जेको माण्हुनि जो शुक्रियो अदा नथो करे न, उहो ख़ुदा जो नाशुकुर आहे। माण्हू जेकॾहिं तोसां चङाई करे त हुनजी ईअं न चए त बसि अलाह कयो आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, तुंहिंजो को अहसान मुंहिंजे मथां न आहे, इहो रब कयो आहे न सही, तुंहिंजो मुंहिंजी मदद कई त अलाह तुंहिंजी दिलि में विधो न, तूं तुंहिंजी तौहीन थो करी पियो, जेके अलाह ताला तुंहिंजी मदद जो सबबु बणायो आहे। जंहिंखे ख़ुदा सबबु मदद जो बणाए उनजी इज़त कबी, उनजो ख़्यालु रखिणो पवंदो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं रब करीम तव्हांखे छॾे ॾे त मंज़िल लज़ी यंसुरुकुम मिन बअदि, केरु आहे जेको तव्हांजी मदद करे, व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून, ऐं मोमिननि जो शान हीअ आहे जो अलाह जी ज़ात जे मथां तवकल कनि, अलाह जी ज़ात ते तवकल कनि, मदद उनजे तरफ़ां ईंदी आहे। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बिला वास्ता मदद फरमाए त बि मर्ज़ी वारो आहे, जे बिल वास्ता मदद फरमाए त बि मर्ज़ी वारो आहे। अलाह ताला जी बारगाह में बानो दुआ घुरे थो पियो, अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जी बारगाह में अर्ज़ु थो करे त मौला मूंखे शिफ़ा अता फरमा, हिन बीमारी मां अलाह ताला मूंखे शिफ़ा अता फरमाए। पर इन जे विच में दवा खे बि अलाह ताला आंदी, दवा करणु इहा बि सुनत आहे, शिफ़ा त अलाह जे हथ में, दवा में न आहे, दवा इन जो सबबु आहे, शिफ़ा जो दवा सबबु आहे, भई दवा वठंदो पोइ अलाह हुनखे शिफ़ा अता फरमाईंदो, छो जो इहे शयूं बि त अलाह पैदा फरमायूं आहिनि न। हिकिड़े माण्हू खे बुख लॻे मानीअ जी, रब जी बारगाह में मुंहिंजा मौला मुंहिंजी बुख मिटा, मौला मुंहिंजी बुख लाइ रड़ियो पियो करे, मुंहिंजा रब तुंहिंजे खज़ाननि में कहिड़ी कमी आहे, सॼे जग खे खाराई थो, मां बुखियो वेठो आहे मूंखे, पर जॾहिं तुंहिंजे घर में अलाह मानी अॼु में ई पहुचाए ॾिनी आहे त तुंहिंजूं रड़ियूं लॻायूं आहिनि न, तुंहिंजे बुख जो त अलाह इंतिज़ाम करे छॾियो आहे न, तुंहिंजी उन जो इंतिज़ाम त अलाह ताला करे छॾियो आहे। हाणे तुंहिंजे घर में इहे सभु नेमतूं तोखे पहुचाए ॾिनई, हाणे तूं थो करे त पोइ तूं अकुलमंद कोन्हे को, तूं इहे सभु शयूं रब तोखे ॾेई छॾियूं आहिनि, जेके इहे असबाब आहिनि जेके रब करीम पंहिंजे बंदनि खे अता फरमाया आहिनि। त उन इंसान जी तॾहिं लहंदी जॾहिं उहो पाणी पीअंदो, बुख तॾहिं लहंदसि जॾहिं उहो खाधो खाईंदो। इहे विच में असबाब आहिनि त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांजी मदद ऐं असांजे बख़्शिश जे वास्ते बि ख़ुदा ताला कई असबाब बणाया आहिनि, जेके पानो जॾहिं उन असबाबनि खे इस्तेमालु करे थो पियो, ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात उनजी हाजत खे पूरी फरमाए थो। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए थो अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून, ऐं मोमिननि जो शान हीअ आहे त उहे अलाह जी ज़ाते बाबरकात जे मथां तवकल कनि, उहो अलाह उहो करीम आहे जो उनजी मदद खां सवाइ ग़लबो आहे ई कोन, हमेशह पंहिंजी मोहताजी, पंहिंजो एहतिजाज, पंहिंजी कमज़ोरी पंहिंजे रब जी बारगाह में पेश करणु घुरिजे। इंसानु चाहे केॾो बि वॾो थी वञे, पर ख़ुदा जी बारगाह जे अॻियां कुझु बि कोन्हे को, हमेशह पंहिंजो न्याज़ पंहिंजी आजिज़ी जॾहिं मालिक जी बारगाह में पेश थो करे, ख़ुदा उनखे कॾहिं बि मग़लूब न कंदो, ख़ुदा उनखे कॾहिं रुसवा बि न कंदो। जेको बानो आहे मोहताज पंहिंजे रब जे दरवाज़े ते, त ख़ुदा उनजो भरम रखे थो पियो, अलाह उनजे मथां करम नवाज़ी फरमाए थो। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।